इस्लामाबाद ईंदड़ माली साल जे वफ़ाक़ी बजट 10 जून ते पेश कई वई, जंहिं में IMF जूं शर्तूं शामिल कयूं वयूं आहिनि। ज़रियनि मूजिबि बजट में FBR लाइ टैक्स जो हदफ़ 12,900 अरब मुक़ररु करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। इन खां अलावा FBR ईंदड़ माली साल में 1,500 अरब रुपयनि खां वधीक नवनि टैक्स लॻाइण जी तजवीज़ ॾेई रहियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त दरामदी शयुनि ते टैक्स ड्यूटी वधाइण, खाधे पीते जी शयुनि ते सेल्स टैक्स अस्तनास सां ख़तमु करणु, वध होल्डिंग टैक्स सेल्स टैक्स जे अस्तनास सां ख़तमु करे ऐं कस्टम ड्यूटी जी शरह वधाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।